चलो शुरू पाण हली वञे भॻवान सहायता खाए ॾिठो अजय ॿुधायो। अजाओ तेरो जड़ वर्त जो राजा रघुगण के हिकिड़े शाहूकार जी कथा ॿुधाइनि। बहुत ॾाढी आनंद आहे। राजा रघुगण जी इहा ॻाल्हि ॿुधी जड़ वर्त चयो त हे राजा तूं अजा ॾिठी न मां तोखे पारां तो न ॾींदुसि। ज्ञानी ऐं महात्माऊं संसारी सुख कूड़ो सम्झी हिन शरीर सां नातो नथा रखनि। परमात्मा हिन शरीर खां अहिड़ीअ तरह न्यारो आहे जीअं पखी वण ते वेठो हुजे ऐं हुन वण जे वढजण जो पखीअ खे सुख न थिए, पर जेकॾहिं पखी हुन वण खे पंहिंजो सम्झी बेफ़ाइदो रोए त हुनजो सोच करणु अजायो आहे। जीअं असां जेकॾहिं को शरीर खे पंहिंजो ॼाणी संसारी सुख में मन लॻाए थो तंहिंखे सवाइ दुख जे ॿियो कुझु बि नथो मिले, पर जॾहिं इहो शरीर परमेश्वर जे ध्यान में लॻाए थो तॾहिं सुख जी प्राप्ति थिए थी। परमेश्वर जे भक्तीअ करण करे हिकु रूपी कमल में ज्ञान जो ॾीओ रोशन थो थिए। भगवान की जय। कमल ज्ञान जो ॾीओ रोशन थो थिए, जंहिं करे काम ऐं क्रोध जो अंधारो हुनजे अंदर मां मिटी थो वञे। इहो उपदेश ॿुधी राजा रघुगण हथ जोड़े चयो त महाराज मूं हाणे तव्हांखे सुञातो त तव्हां ब्राह्मण आहियो। जीअं अमृत पीअण करे बीमार जो रोग नाश थी वञे थो, तीअं जेको संसारी मनुष्य माया जे मुंहं में बीमार थियल आहिनि तिन खे पंहिंजो दर्शन ते कृतार्थ करियो था ऐं मूं ते बि कृपा कई अथव। एतिरो ॿुधी जड़ वर्त चयो त राजा मां तोखे हिकिड़ो इतिहास ॿुधायां थो जंहिंजे ॿुधण करे तूं भव सागर पार लॻी वेंदे। ध्यान सां ॿुध। हिकिड़ो शाहूकार घणेई जिंसियूं साण खणी कंहिं ॿिए जिंसियूं साण खणी कंहिं पेशावर ते निकितो, पर कंजूस हो तंहिं करे माल जे संभाल वास्ते को नौकर पाण सां न खयाईं। घणो माल ॾिसी वाट में 6 चोर अची गॾियसि, जिन जा ॿिया बि घणा हिमायती पुठियां पिया आया। हिकु त बादशाह हुन शाहूकार रस्तो भुलिजी हिकिड़े अहिड़े जंगल में पेर पातो जिते कोन ताईं बस्ती कान हुई। उते जंगल में शींहनि रिछनि वणनि नदियुनि ऐं नालनि हुअण सभु मां खेत अॻिते हलणु मुश्किल थियो। जेतोणीकि उन जंग खां ॿाहिरि निकिरण लाइ शाम ताईं हू मथो मारींदो रहियो, पर बस्ती नज़र न आयसि ऐं उन जंग में राति पइजी वियसि। तॾहिं उहे 6 चोर उन्हनि जा हिमायती उते अची पहुता ऐं उनजो सभु माल अची लुटण लॻा। उन वक़्तु हू रोई पिटे दिलि में चवणु लॻो त जेकॾहिं कुझु माल बचे त उहो विकिणी वरी बि मां जेकर वापारु करियां। पर उनजो इहो वीचार अजायो हो। हू चोर सभु माल उते रमंदा रहिया। तंहिंखां पोइ हू जान बचाइण लाइ उन जंगल में पंहिंजे रहण जो अजो ॻोल्हणु लॻो, पर का बि जाइ नज़र न आयसि। शींहनि ऐं हाथियुनि जूं ॿोलियूं ॿुधी विख वधाईंदो पियो वियो। जे किथे ज़मीन ते नांग ऐं विछूं पे ॾिठाई त उते थाबा खाई किरी पियो ऐं कंडनि जे लॻण करे बि ॾाढो दुखी थियो। जेकॾहिं कंहिं वण ते आराम वठण जे इरादो ते कयाईं त उते चिबरे जी ॿोली ॿुधी उतां बि उथी थे भॻो ऐं किथे त जंगल में बाहि लॻण ॾिसी जान में थर थर कंबंदो ॿिए पासे डुकंदो पियो वियो। इन हालत में नेठि हिकिड़े सुकल खूह में चौखुंबो थी किरी पियो। बोल श्री नारायण भगवान की जय। उन खूह जे मथां हिकिड़ो वड़ जो वड़ हो, जंहिंजी हिकिड़ी टारी उन खूह में लड़की। जॾहिं हू अधु खूह में पहुतो तॾहिं उहा टारी हथु लॻसि। माने हीअं कोई वड़ झाड़ियो किरियो हुन टारी हथु लॻसि, न खूह में पूरे हेठि न किरियो, अने अंदरि लटे वड़ पहुतो तॾहिं उहा टारी हथु लॻी वियसि जंहिंखे लड़की पियो। उन खूह में हिकिड़ो वासिंग नांग फण कढी वेठो हो, जो उन ऊंदाही राति में विझ चिमकण सां ॾिठो। बिजली चमके पई त नांग वेठो आहे। ऐं वरी ॾिठाई त जंहिं टारीअ खे झले बीठो आहियां तंहिंखे 2 कुआ, हिकिड़ो अछो ऐं ॿियो कारो पिया कतरनि। जॾहिं भले बीठो वियो टुकजंदी हेठि किरियो ख़तमु। उहा हिकिड़ो अछो ॿियो कारो पिया कतरनि। तॾहिं हू सोचणु लॻो त जंहिं मां खूह में टपो ॾींदुसि त नांग जे ॾंग सां मरी वेंदुसि, ऐं जे टपो न ॾींदुसि त टारीअ जे वठजण करे नांग जे
टारी जे वर्जण करे नांग जे वर चढ़ण इहो माने अछो कारो उहो हुयो हेठि नांग मथे टारी जी लटके पई हा अध रस्ते ते भई बीठो आहे टारी चढ़ी करे मथे निकिरी के त ठीकु आहे पर उते ई बीठो आहे टारी ते हेठि लहो त नांग नथो लहे त मथां टुकनि था कुआ इहो वीचार करे रहियो हो त उन्हीअ बड़ में वण उन्हीअ बड़ जे वण में हिकिड़ो माखी जो मानारो ॾिठो मथे ईअं लटकियल त हुन मथे हुन माखीअ जो मानारो ॾिठो जंहिंजे टारीअ लुॾण सां हिकु हिकु बूंद माखीअ जी संदसि वात में पई ऐं टारी लुॾे पई न बूंद हिकु हिकु हुन वात में किरे पई वात में पई जंहिंखे चटे उहो आनंद में रहियो इन्हीअ तरह संदसि उमिरि हुन खूह में लटकंदे गुज़री वई पोइ जॾहिं समो पाए हिकिड़े ॾींहुं उन्हनि ॿिन्हिनि खूहनि उहा टारी वढे पूरी कई तॾहिं हू सौदागर उन्हीअ खूह में किरी नेठि नांग ॾंगण करे मरी वियो इहा कथा ॿुधी राजा रघुवन जड़ भरत खे चयो त महाराज मूंखे हुन शाहूकार जो अजब थो लॻे त उहो माखी जे हिक बूंद जे मिठाज में कुझु गुजारण लॻो टारी जॾहिं मथे चढ़ी छो न थिए आयो एतिरो ॿुधी जड़ भरत चयो त राजा तुंहिंजो तोड़े सभिनी संसारी माण्हुनि जो बि साॻियो ई हाल आहे बोल श्री नारायण भगवान की जय घणा कूड़ पाप करे पंहिंजो कुटुंब पालींदा परमात्मा जे ॾिने ते राज़ी न रही लालच कंदा था रहंदे पंहिंजे पालन करण ऐं पैदा करण वारे प्रभुअ खे ॿ घड़ियूं बि यादि करे नथा सघनि वरी जॾहिं को इन्हनि खे हर भॼन करण लाइ चवंदो आहे तॾहिं हू चवंदा आहिनि त असांखे पंहिंजे कम खां छुटी नथी मिले सो हे राजा हिन जीव खे तूं वणजारो सौदागर सम्झ ऐं काम क्रोध लोभ मोह अहंकार ऐं मन जे अठई पैर कूड़ पाप कमाइनि था तिन खे चोर ॼाण माना उहो जेको चोर हुन पुठियां लॻा हुया न उहो काम क्रोध लोभ मोह अहंकार ऐं असां गॾी आहियूं तिन खे चोर ॼाण संसार जे कुटुंब खे इन्हनि शयुनि चोरनि जो हिमायती सम्झो जेके असांजा कुटुंबी आहिनि माने जेके मिट माइट हिमायती सम्झ हिन जीव खे वापारी ईअं करे थो कोठजे जो हू धर्म ऐं ज्ञान वधाइण जे वास्ते आयो आहे पर वधाइण जे बदिरां हिकारी फुराए थो वञे छो जो हे जीव पैदा थी साधु महात्माउनि जो सत्संग त्यागे संसारी माया जे ॼार में चौखुंबो फासी वञे थो ऐं संदसि पूर्व जन्म जो धर्म बि नाश थी वञे वरी जीअं हू वापारी पंहिंजे अजय वास्ते जॻह ॻोल्हण वक़्तु शींहं ॿियनि जानवरनि जे डप खां भॻो पए पर वाट नथे मिलेसि तीअं संसारी सुख चाहींदड़ आदमी बि पंहिंजे कुटुंब जे बीमारीअ मौत शरीर जी पीड़ा ऐं कॾहिं धन मिलण जे वास्ते दुख पाए अठे पैर चिंता में गुज़ारिनि था असां हिन में त गलतान आहियूं कंहिंमहिल तन दुखी कंहिंमहिल मन दुखी कंहिंमहिल धन दुखी चिंता में गुज़ारींदा आहिनि ऐं जीअं चिबरनि ऐं चीतनि वग़ैरह जानवरनि उन्हनि खे भेजारियो थिए तीअं कुटुंब जा भाती जॾहिं झगड़ा करे विढ़ंदा आहिनि तॾहिं हे जीव ॾाढो दुखी थींदो आहे ऐं स्त्रीअ जी सुहिबत अधिकार सम्झणु घुरिजे अंधकार स्त्रीअ जी सुहिबत अंधकार सम्झणु घुरिजे जंहिंजे संग में वेद पुराण जा वचन ऐं ज्ञान सभु भुली था वञनि जॾहिं आदमी ॿुढो थी कुझु नथो कमाए सघे तॾहिं कुटुंब वारा खेसि दुर्वचन जे खाधो ऐं कपिड़े जा दुख ॾियनि था जिन खे नंढे हूंदे प्रेम सां पाले थो से ई संदसि निरादर कनि था बोल श्री नारायण भगवान की जय हाणे माण्हू आश्रम में छॾे था अचनि माता पिता खे जिन खे नंढे हूंदे प्रेम सां पाले थो से ई संदसि निरादर कनि था तंहिंखां सवाइ जीअं मनुष्य घणनि दुखनि ॼण ॾिसण ते बि मरण जो ख़ौफ़ नथो रखे राति ॾींहुं कमाईअ जे सोच में गलतान आहे तीअं हुन वापारी खूह में नांग ऐं खूहनि ॾिसण ते बि मरण जो ख़ौफ़ नथे रखियो संसार ऐं परिवार में रहणु हुन अंधारे खूह जे मिसिर आहे ऐं हुनजा कर्म बड़ वण जे टारीअ मिसिर आहे सम्झ में आहे
उन धारे कुओं जे मिसल आहे उन जा कर्म वण वण जे कार्य मिसल आहिनि जंहिंखे जॾहिं उहो जीए थो ऐं ॿ कुआ कारो ऐं अछो से ॾींहं राति आहिनि जेके टुकनि था ॾींहं राति आहिनि जिनके पूरे थियण ते उमिरि गुज़री थी वञे जेकी हुनखे कथा ॿुधाई भई ॿ कुआ मथे टुकनि था हेठि नांग वेठो आहे विच ते टारी जले बीठो आहे हे संसारी ॻाल्हियूं असां जनम ॾींहुं मल्हाईंदा आहियूं पर मौत जे अॻियां था वञूं था गुज़रंदी थी वञे ऐं हुन वणजारे कुअ में जेको नांग ॾिठो तंहिंखे काल सम्झी अॼु न सुभाणे काल खणी ऐं जीअं हू वापारी माखीअ जी बूंद चटण ते परची वियो हो तीअं अज्ञानी माण्हू ॿुढापण में दुखनि ॾिसण ते बि पंहिंजे कुटुंब में रही ख़ुशि था थियनि वाह माने उहो ॿुढापे में बि ईअं रहनि था घर में बसि हा बसि आनंद आहे धन गुरू नानक उहो भॻवान जो असांखे न नाम सिमरन थिए कुटुंब में रही ख़ुशि